खैरपुर जे सिंध चिल्ड्रन अकेडमी स्कूल में सकाफती तकरीब कोठाई वई, जंहिं दौरान शागिर्दारनि पारां टेबलोस पेश कया विया। रिपोर्ट करे रहियो आहे फयाज़ हुसैन शेख। जी सॼी सिंध जीअं खैरपुर में भी सकाफती ॾींहुं जेको आहे पूरे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। इन हवाले सां सिंध चिल्ड्रन्स अकेडमी तरफ़ां हिकु रंगारंगी तकरीब मुनक़िद कई वई आहे। तकरीब में जेको आहे सिंधी कल्चर जा जेके आहिनि उहे स्टॉल नुमा जेके आहिनि उहे पेश कया विया आहिनि ऐं शागिर्दारनि जेके आहिनि सिंधी सकाफती वेस पाए जेको आहे सो पंहिंजो इंजॉय करे रहिया आहिनि। इलाही इंतजार रहंदो आहे। असां चाहींदा आहियूं असांजे स्कूल में अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। ॿारनि खे पार्टिसिपेट करण जो मौक़ो मिलियो, हिते रंधिणो वग़ैरह ठाहियो वियो आहे, औताक वग़ैरह ठाही वई आहे, ॿार ॾाढो इंजॉय करे रहिया आहिनि। असांजे स्कूल में सकाफ़त जो ॾाढो वॾी जोश सां मल्हायो। तव्हां ॾिसी था सघो त असांजे स्कूल में ॿारनि जे लाइ रौनक लॻी पई आहे। असां हिते रंधिणो ऐं औताक वग़ैरह बि ठाहियो आहे। उनमें सकाफ़त जो इलाही मुख़्तलिफ़ सामान पियो आहे। असांखे त ॾाढो मज़ो अची रहियो आहे। स्कूल में कल्चर डे मल्हायो वियो, असांखे ॾाढो मज़ो आयो। सिंधी एजेंट जो ॾींहुं आहे, असां सुठा कपिड़ा पाता ऐं असांजे लाइ इंजॉय कयो आहे। वक्त जे फेर ते नज़र रखजां, दुश्मन जे पेर ते नज़र रखजां। मता बोली तुझी को फेराए, तंहिंजी ज़बर ज़ेर ते नज़र रखजां। पंहिंजी सिंधी टोपी खे, पंहिंजे अजरक खे बचाइणो आहे, पंहिंजी ॿोली खे बचाइणो आहे, पंहिंजी धरतीअ खे बचाइणो आहे। असांजो बच्चो हिन धरतीअ जे लाइ सुजाॻ ऐं सुजाॻी माणे रहियो आहे। असांजी जेका सकाफ़त आहे उहा दुनिया जी तमामु तरक़ी याफ़्ता सकाफ़त में शामिल आहे ऐं हिकिड़ो रंगीन ॾिसो त असांजे रंगनि सां भरियल अजरक दुनिया जी कंहिं बि कुट कुछ में हलिया वञो त उनजी जेका इज़त ऐं एतिराम आहे, मां सम्झां थो त दुनिया जी कंहिं बि अहिड़ी शइ जो कोन्हे को। सो अॼोको ॾियारो मल्हाए करे असां इन ॻाल्हि जो सबूत ॾिनो आहे त अञा पंहिंजी सकाफ़त खां न कॾहिं गाफ़िल थियाऊं, न कॾहिं गाफ़िल थींदासीं। असां सिंधी क़ौम आहियूं। असांजो सिंध जेको आहे तमामु घणो ख़ूबसूरत आहे। असांजी सिंधी कल्चर तमामु घणो ख़ूबसूरत आहिनि। असां अॼु ही फंक्शन मुनक़िद कयो आहे। हिन जो मक़सदु इहो आहे त असांजी जेकी न्यू जनरेशन आहे जेको सिंध जी सकाफ़त खां अवेयर न आहे, उन्हनि में अवेयरनेस ॾियणी आहे। इहो ई असांजो मक़सदु आहे ऐं असांजे सिंध जा माण्हू तमामु घणा महिमान नवाज़ा आहिनि। जीअं सिंध कैमरा टीम सां गॾु फयाज़ शेख, WTN न्यूज़ खैरपुर मीरठ। नाज़रीन, बुलेटिन शाह करीम जे ॻोठ ईसा मल्लाह में मुबैना तौर शिकारिन हथां क़त्ल थियल पोरियत जा वारिस इंसाफ़ जा मुंतज़िर आहिनि। संदन चवणु आहे त नौजवान खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे फरज़ंद अली लगारी। बुलेटिन शाह करीम लॻ ॻोठ ईसा मल्लाह में